इते आवाज़ बी अहम ख़बर शेयर कंदासीं। खांडवाहण खां अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान क़तल थी वियो आहे। ख़बर आवाज़ शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। ॻोठ टंटो गुलशाह में गोलियूं लॻण सबब नवीद सियाल मारिजी वियो। क़तल जे इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि रवानी थी वई आहे। हिकु भेरो ॿीहर आवाज़ सां अहम ख़बर शेयर कंदासीं। खांडवाहण खां अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान क़तल थी वियो आहे। ॻोठ टंटो गुलशाह में गोलियूं लॻण सबब नवीद सियाल मारिजी वियो आहे। आवाज़ सां ख़बर शेयर कंदासीं। क़तल जे इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि रवानी थी वई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। खांडवाहण जे रिपोर्टर हाकिम कूंधर खां। जी हाकिम, वधीक अपडेट्स आहिनि। जी, खानवान थाने जे हद ॻोठ तुनिया बकाश लॻे टंडो गुलशाह में नामालूम हथियारबंदनि नौजवान नवीद सियाल के गोलियुनि जा बस चाणी क़त्ल करे फरार थी विया। जी, महिरबानी अवां जी।